लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में हर हंध हर कंहिं लाइ बेहतर सेहत जे उनवान हेठि वर्कशॉप कोठायो वियो। लम्स यूनिवर्सिटी जे IT हॉल में लम्स इंटरनेशनल कॉन्फ्रेंस 2019 शुरू थी वई। उन मौके ते ॻाल्हाईंदे लम्स जे VC डॉक्टर बेखाराम, DHO जामशोरो डॉक्टर मुश्ताक सोलंकी, डायरेक्टर जनरल हेल्थ सर्विसेज डॉक्टर मसूद अहमद सोलंकी, डॉक्टर सोहेल आलमानी, प्रोफेसर खालिद नाज़ ऐं ॿियनि जो चवणु हो त सेहत हिकु बुनियादी इंसानी हक़ आहे ऐं तमामु सस्ते फ्रेमवर्क में दस्तियाब ऐं क़ाबिल हुजणु लाज़मी आहे। अॼोके ॾींहं जे हवाले सां इहो चवंदुसि त यूनिवर्सल हेल्थ कवरेज या सिहत जूं सहूलियतूं आवाम ताईं हर हंधि ऐं हर वक़्तु पहुचाइण जी ग़रीबनि खे का बि पैसनि जी या ॿी का तकलीफ़ या गुरबत उन जो रुकावट न थी सघे। हुन नवामी आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त तरफ़ां हीअ वर्कशॉप प्री कॉन्फ्रेंस वर्कशॉप मुंतक़िद कई वई आहे। जीअं तव्हां ख़बर आहे त हाणे WHO जो हिकिड़ो स्लोगन आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन जो, त हर माण्हू खे हर जॻह ते इलाजु मिलणु घुरिजे ऐं 2030 ताईं उन्हनि टारगेट रखियो आहे त इहो सभिनी खे मिलणु घुरिजे। त असां हिन प्रोग्राम जे तहत भई पब्लिक हेल्थ इशू कहिड़ा आहिनि, पब्लिक जूं उन्हनि खे कीअं बचिजे, उनजी प्रिवेंशन कीअं कजे, उन जे लाइ ही वर्कशॉप ऐं ही जेको सेमिनार कोठायो वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।